दादू में 1 अरब 20 करोड़ रुपयनि जी कणिक घोबिन जो स्कैंडल, अॻूणे फूड कंट्रोलर ते इल्ज़ाम। सिंध जे खुराक खाते अॻूणे ज़िले फूड कंट्रोलर मंसूर अहमद मीरानी खे फाइनल शोकास नोटिस जारी करे छॾियो आहे, जंहिंमें मथस माली बेज़ाब्तगियुनि, सरकारी कणिक जी खोट, इंतज़ामी ग़फ़लत ऐं इख़्तियारनि जे मुबैना ग़लत इस्तेमाल जा संगीन इल्ज़ाम लगाया विया आहिनि। खाते मूजिबि पहिरियों शोकास नोटिस जुलाई 2021 में जारी कयो वियो, जंहिंमें इल्ज़ाम हो त सरकारी पॉलिसी जे उबतड़ कुझु सेंटर्स ते अॻुवाट ऐं इज़ाफ़ी अदायगियूं कयूं वयूं। अक्टूबर 2024 में जारी थियल ॿिए नोटिस में चयो वियो त जिन ऑफिसर्स ते कणिक या सरकारी फंड्स में खोट जा इल्ज़ाम हुआ, तिन ख़िलाफ़ वक़्त सिर कानूनी ऐं इंतज़ामी कार्रवाई न कई वई। नवंबर 2025 जे 3 शोकास नोटिस में इल्ज़ाम लगायो वियो त कुझु फूड सुपरवाइज़र्स खे अहिड़नि हंधनि ते मुक़रर कयो वियो जिथे बाद में सरकारी कणिक जी वॾी मिक़दार गुम थियण या घोबिन जूं रिपोर्ट्स साम्हूं आयूं। खाते जो चवणु आहे त स्टॉक जी निगरानी में सख़्त लापरवाही कई वई। मार्च 2026 में जारी थियल चौथे शोकास नोटिस में मुख़्तलिफ़ गोदामनि ऐं ख़रीदारी मर्कज़नि ते हज़ारे बोरिन जी खोट जो ज़िक्र कयो वियो आहे। नोटिस मूजिबि कणिक जे स्टॉक जो मुकम्मल हिसाब किताब मौजूद न हो, जंहिं सबबि सरकारी नुक़सान पहुतो। नोटिस में इहो बि इल्ज़ाम लगायो वियो आहे त कुझु ऑफिसर्स खे लाॻापियल इख़्तियारनि जी मंज़ूरी खां सवाइ इज़ाफ़ी ज़िम्मेवारियूं ऐं चार्ज ॾिना विया, जंहिं सां इंतज़ामी मसइला पैदा थिया। फूड डिपार्टमेंट जो मौक़िफ़ आहे त मंसूर मीरानी तरफ़ां अॻु में जमा करायल वज़ाहतुनि ऐं जवाबनि जो तफ़सीली जाइज़ो वरितो वियो, पर उहे गैर तसली बख़्श करार ॾिना विया। खाते मूजिबि अहिड़ा सबूत पेश न कया विया जेके लॻायल इल्ज़ामनि खे रद्द करे सघनि। हाणे मंसूर अहमद मीरानी खे 7 ॾींहनि अंदरि आख़िरी वज़ाहत पेश करण जी हिदायत कई वई आहे त संदसि ख़िलाफ़ सिंध सिविल सर्वेंट्स रूल्स तहत वॾे तादीअ सज़ा छो न लॻाई वञे। जेकॾहिं मुक़रर वक़्त अंदरि जवाबु न ॾिनो वियो या जवाबु इत्मिनान बख़्श न थियो त मिजाज़ अथॉरिटी यकतरफ़ो फ़ैसिलो करे सघे थी। खुराक खाते मंसूर अहमद मीरानी खे माली ऐं इंतज़ामी बेज़ाब्तगियुनि समेत मुख़्तलिफ़ इल्ज़ामनि जी बुनियाद ते फाइनल शोकास नोटिस जारी करे 7 ॾींहनि अंदरि आख़िरी जवाबु तलब कयो आहे, जंहिंखां पोइ तादीअ कार्रवाई बाबति फ़ैसिलो कयो वेंदो। वाज़ह आहे त शोकास नोटिस कंहिं बि शख़्स जे ॾोह साबित थियण जो हतमी सबूत न हूंदो आहे। उहो कानूनी अमल जो हिकु मरहलो हूंदो आहे, जंहिंमें लाॻापियल ऑफिसर खे पंहिंजो मौक़िफ़ ऐं बचाव पेश करण जो मुकमल हक़ हासिल हूंदो आहे। हतमी फ़ैसिलो जांच सबूतनि ऐं कानूनी कार्रवाई मुकमल थियण खां पोइ कयो वेंदो।